अस्सलाम वालेकुम अवां सोपिया फास्ट न्यूज़ मां हां सर्जित कोरई खबर शामिल कंदासीं मदेजी मत मदेजी कोट जिंदू तेर जो रवासी पंहिंजे प्लाट ते कब्जे खिलाफ मदेजी प्रेस क्लब आॾो एहतजाज वो छा अंदरूनी प्लाट माना विकिरो करण जी कोशिशि कई कंहिंते मां हुनखे मना करे बाबा तव्हांखे रहण लाइ ॾिनो विकिरे लाइ न ॾिनो आहे ख़ुदा वास्ते तव्हां प्लाट ॾिनो आहे तव्हां विकिरो छो था कयो मां हिकु हिकु जमात इस्लामी वारनि ॾे वियो आहे जिते जिते जमात इस्लामी वारनि ॾे विया सभिनी जवाबु ॾिनो की असांजो कमु न आहे अब्दुल फताह मंगल हाणे की मां लफ़्ज़ चया बाबा असां ॾिना हो त चए मूंखे जमात इस्लामी वारनि प्लाट ॾिनो आहे ऐं सदर जी प्लाट ॾिनो आहे तव्हांजो वाल साहिब न ॾिनो आहे तव्हांजो वाल साहिब न ॾिनो आहे मतेजी जो गोठ जिंदू देर जो रवासी अबू बकर भुट्टो प्लाट ते कब्जे खिलाफ मासूम ॿारनि समेत मदेजी प्रेस क्लब पहुची एहतजाज कंदे ॿुधायो आहे त मुंहिंजे वालिद तरफ़ां प्लाट ॻोठ जे ग़रीबनि लाइ वक़फ़ कयो हो जंहिंमें मंगणहार बिरादरी जा माण्हू केतिरे ई अरसे खां वठी जॻह में रहंदा आहिनि हाणे पंहिंजे बिरादरी ऐं जमायत इस्लामी अॻवान सरवर भुट्टो हाफ़िज़ मंसूर भुट्टो अब्दुल फताह भुट्टो ऐं ॿिया मिली भगत करे जाइ ते कब्ज़ो करे प्लाट वकिरो कनि था जंहिं ख़िलाफ़ पंहिंजे ॻोठ जे चङनि मुड़सनि खे दाह ॾियण बावजूद कंहिं बि कुझु नाहे कयो हिन वधीक चयो त एहतजाज करण बाद ॼाणायल माण्हू मच्छर जी मौत मार धमकियूं ॾियनि था मूंखे उन्हनि मां ख़तरो आहे हिननि आला ऑफिसरनि एसएसपी शिकारपुर खां मुतालबो कंदे चयो आहे त प्लाट ते कब्ज़ो ख़तम कराए असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।